ख़ूबसूरती हमेशा दिलचस्पीअ जो मौज़ू रहंदो आहे। ख़ूबसूरतीअ जा मयार मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तब्दील थींदा आहिनि ऐं जहिड़ा ट्रेंड्स हलंदा आहिनि उन्हनि में ख़ूबसूरतीअ जो मयार तब्दील थी वेंदो आहे। पर हक़ीक़त में ख़ूबसूरती वारो ख़्यालु हमेशा साॻियो रहंदो आहे ऐं इन ई शइ खे नज़र में रखियो वेंदो आहे त कंहिंजी जिस्मानी बीहक ऐं कशिश केतिरी आहे। जेतोणीकि सॼी दुनिया ख़ूबसूरत फ़नकारनि सां भरी पई आहे, पर हर कंहिंजी पंहिंजी पसंदि हूंदी आहे। पर पोइ बि माण्हू परफेक्ट खां परफेक्ट माण्हूअ जी ॻोल्हा में रहंदा आहिनि। पर छा कंहिंजी जिस्मानी बीहक या पुरकशिश हुजण जे हवाले सां को पैमानो बि आहे ऐं उनखे मापे सघिजे थो? इन हवाले सां साइंस पारां हिकु लिस्ट ॾिनी वई आहे ऐं उन लिस्ट में शामिल 9 शख़्सियतुनि खे ध्यानु हासिल करणु, पुरकशिश हुजण ऐं तकरारी हुजण सबबि बि शामिल कयो वियो आहे। साइंस जो चवणु आहे त हीअ लिस्ट इहो ॿुधाए थी त जंहिं दुनिया में असां रहूं था उतां जे माण्हुनि खे कहिड़े क़िस्म जूं औरतूं वधीक पसंदि अचनि थियूं। इन ॾिस में केतिरियुनि ई औरतुनि जी भेट कई वई ऐं मुख़्तलिफ़ मयार जाचण बाद अंदाज़ो लॻायो वियो ऐं इहो अंदाज़ो सैकड़ो जे हिसाब सां मिसाल तौरु 80% खां 100% ताईं लॻायो वियो आहे। ख़्यालु रहे त हर माण्हू हिक ॿिए खां ज़ोर हूंदो आहे ऐं ख़ूबसूरतीअ जा पंहिंजा पंहिंजा मयार हूंदा आहिनि। पर तंहिं हूंदे बि अव्हां खे साइंस जे अंदाज़े मूजिबि 9 सुंदरियुनि बाबति ॿुधायूं था। शुरूआत करियूं था अदाकारा सलमा हाइक खां। हिन खिलड़ी ऐं गोल मटोल अदाकारा खे 88% ख़ूबसूरत सम्झो वञे थो। तंहिंखां पोइ नीरियुनि अखियुनि ऐं सुनहरी वारनि वारी एली मैकफरसन 88.3% ख़ूबसूरत औरत करार ॾिनी वई आहे। अदाकारा कैमरून डियाज़ खे कुदरती सूंहं सां मालामाल करार ॾींदे 91% सुहिणो सम्झो वियो आहे, जॾहिं त अदाकारा ऐं ॻाइणी केटी पेरी 92% ख़ूबसूरतीअ जे मयार ते पूरो लहे थी। इन खां पोइ थोरी वज़नदार औरत केली ब्रूक आहे, जंहिंखे 92.9% ख़ूबसूरत करार ॾिनो वियो आहे। माज़ी जी मक़बूल अदाकारा मार्लिन मोनरॉय खे 94% ख़ूबसूरत औरत सम्झो वञे थो, जॾहिं त हेलन मिरिन 95.6% ख़ूबसूरत शख़्सियत सम्झी वञे थी। किम कार्डेशियन बि दुनिया में सुञाती वञे थी ऐं तकरारी बि रहंदी आहे। कारे नसुल जी किम कार्डेशियन खे ख़ूबसूरती में 96.3% सुहिणो करार ॾिनो वियो आहे। सभ खां वधीक ख़ूबसूरत अदाकारा स्कारलेट जॉनसन खे सम्झो वञे थो। हीअ अदाकारा केतिरियुनि ई फिल्मुनि में बि कमु करे चुकी आहे। ही सभु हॉलीवुड सां वास्तो रखंदड़ फ़नकाराऊं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ ख़ितनि में ख़ूबसूरती खे मुख़्तलिफ़ ॾिठो वेंदो आहे। फोर्ब्स रिसालो बि हर साल पुरकशिश ऐं बाअसर औरतुनि जी फ़हरिस्त जारी कंदो आहे, जंहिं में सॼी दुनिया मां हर मकतब फ़िकुर जे माण्हुनि खे शामिल कयो वेंदो आहे।